अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु व नशहदु अन्ना सय्यदना व सनदना व मौलाना व मुर्शिदना व हबीबना व हबीब क़ुलूबिना व हबीब रब्बिना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम क़ुल या इबादियल्लज़ीना अस्रफ़ू अला अनफुसिहिम ला तक़नतू मिन रहमतिल्लाहि इन्नल्लाह यग़फ़िरुज़्ज़ुनूब जमीआ इन्नहु हुवल गफ़ूरुर रहीम क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ला युमिनु अहदुकुम हत्ता यकून हवाहु तबअन लिमा जितु बिहि सदक़ल्लाहु व सदक़ रसूलुहुन नबियुस सादिक़ुल अमीन व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन फ़क़द क़ालल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद फ़ी शानि हबीबिही इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। सब तो दिल जे मोहब्बत सां दुरूद शरीफ। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। न थी जब हमें अपने हाल की खबर, न थी जब हमें अपने हाल की खबर, रहे देखते औरों के ऐबो हुनर, पड़ी अपनी खराबियों पर जो नज़र
तो निगाह में कोई बुरा न रहा। ज़फ़र आदमी उसको न जानिएगा, ज़फ़र आदमी उसको न जानिएगा, गो हो वो कैसा ही साहिबे फ़मो ज़का, जिसे ऐश में यादे खुदा न रही, जिसे ऐश में यादे खुदा न रही, जिसे तेश में खौफे खुदा न रहा। निहायत काबिल क़दर ग्रीन होम्स हैदराबाद ऐं गिरदो नवाज जा मुअज़्ज़ज़ मुसलमानों, अॼु तव्हांजे हिन जामा मस्जिद में जुमअतुल मुबारक जे ॾिहाड़े ते पंहिंजे रब करीम जे साम्हूं सर्ब सुजूद थियण जे इरादे सां पंहिंजे मालिक हक़ीक़ी जे साम्हूं सर्ब सुजूद थियण जे लाइ तव्हां ईअं सां हाज़िर थिया आहियूं। दुआए परवरदिगार आलम तव्हां सां मिलनी जी हाज़िरी खे मंज़ूर मक़बूल फ़रमाए, सभिनी खे पंहिंजी रज़ा नसीब फ़रमाए ऐं मूं नाचीज़ के तिलावत शुदा आयत क़ुरानी ऐं हदीस नबवी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे कमा हक़ूक़ सम्झाइण ऐं अवां मिलनी खे कमा हक़ूक़ सम्झण जी तौफ़ीक़ नसीब फ़रमाए। बाद अलिफ़ाम व तफ़ीम दुआए परवरदिगार आलम तरफ़ैन के अमल करण जी तौफ़ीक़ नसीब फ़रमाए ऐं बादल अमल दुआए ख़ालिक़ अर्ज़ व समावात तव्हां ई असांजे हिन अमल खे तव्हां सां मिलनी जे लाइ क़ब्र ऐं क़यामत में बाइस नजात ऐं बाइस मग़फ़िरत बनाए। अज़ीज़ दोस्तो ऐं मुसलमान भाइरो, रमज़ानुल मुबारक जो महीनो दर हक़ीक़त अल्लाह तबारक व तआला जल जलालू जे तरफ़ां नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सदक़े हिन उम्मत जे मथां हिकु एहसान अज़ीम आहे ऐं अल्लाह तबारक व तआला जल जलालू रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सदक़े ईअं सम्झो खणी त हिन उम्मत जे गुनाहगारनि खे हिन महीने जे अंदरि हिकिड़ो रिलीफ ऐं पैकेज थो ॾिए ताकि बंदो हिन हिकिड़े महीने जे अंदरि अगर मूं बेपरवाह बारी जे दरबार में हली अचे आई मञे ऐं अची करे ग़लतियुनि जो एतिराफ़ करे त मां ज़िंदगी जा गुनाह माफ़ करे छॾियांसि। जीअं इंसान का दुकान तां खंदो खणंदो आहे, सामान खणंदो आहे आस्ते आस्ते, पोइ वरी वक़्त ते उहा अदायगी कंदो आहे, त ईअं गुनाहगार जेके 11 महीननि में गुनाह था कनि, अल्लाह ताला हुननि खे हिन महीने जे अंदरि उन्हनि गुनाहनि जे अदायगी जो मौक़ो फ़राहम थो करे त जेके ग़लतियूं कयूं अथव हिन हिकिड़े महीने जे अंदरि सिर्फ़ु मुंहिंजी दरबार में हली अचो त उहे सभई माफ़ करे छॾियां। हे रहमत वारो महीनो आहे, मग़फ़िरत जो महीनो आहे। फरमायो प्यारे पैगंबर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाई अव्वलु रहमतुन व औसतु मग़फ़िरतुन व आखिरु इत्कुम मिनन नार। फरमाई हिन जो पहिरियों अशरो रहमत अथव, हिन जो विचों अशरो मग़फ़िरत अथव, आख़िरी अशरे जे अंदरि अल्लाह पाक लाखूं गुनाहगारनि जे जन्नती हुजण जो ऐलान कंदो आहे। दुआ कयो अल्लाह पाक तव्हां असांखे बि उन लिस्ट में शामिल फ़रमाए जन जे रब हिन महीने जे अंदरि मग़फ़िरत जो ऐलान थो करे। 24 कलाक हिन महीने जे अंदरि अल्लाह जी रहमत बाने खे पुकारे थी पई, हल मिन मुस्तग़फ़िरिन हल मिन मुस्तग़फ़िरिन हल मिन मुस्तग़फ़िरिन। ओ गुनाहगार हलिया दामन फैला त सही, हलिया मुंहिंजे दरबार में अच त सही, तुंहिंजे अचण जी देर आहे, मां अल्लाह जे तरफ़ां माफ़ी में देर न थींदई। हो वॾो महिरबान आहे, वॾो करम नवाज़ आहे। लिहाज़ा मुसलमानों
ज़िंदगी ते भरवसो ना है, मुमकिन आहे मता ज़िंदगी जो आख़िरी रमज़ान हुजे वरी नसीब न थी सघे। मौत बरहक़ा, लिहाज़ा पंहिंजे गुनाहनि खे माफ़ करायो, पंहिंजे परवरदिगार जे साम्हूं बीही करे पंहिंजी ग़लतियुनि जो एतिराफ़ करे, पंहिंजे ग़लतियुनि जो इस्तेज़ार करे। छो त साहिबुल बैत अदरा मा फ़ी बैती, हर घर वारे खे ख़बर आहे त मुंहिंजे घर में कहिड़ो सामान आहे, ॿिए खे कहिड़ी ख़बर। हर इंसान खे पंहिंजे ग़लतियुनि जो पतो आहे त उहो केॾो ख़ाती आहे, उन में कहिड़ा ऐब आहिनि। उहे पंहिंजा ऐब साम्हूं रखी करे तस्वराती दुनिया में बीही करे अल्लाह जे तरफ़ रुजू करे अखियुनि मां पाणी वहाए। ख़ुदा जी ज़ात जो कसम आहे, जॾहिं गुनाहगार अखियुनि मां पाणी वहाईंदो आहे, इन गुनाहगार जे अखियुनि मां ख़ौफ़ ख़ुदा जे करे जेको पाणी निकिरंदो आहे, उन्हनि क़तरनि जी, उन पाणी जी अल्लाह वटि वॾी क़दुरु क़ीमत आहे, उन जो अल्लाह वटि वॾो मक़ाम आहे। जॾहिं बानो अखियुनि मां पाणी वहाईंदो आहे, अल्लाह पाक उन जे पहाड़नि खां वॾा गुनाह हूंदा आहिनि उन्हनि खे बि माफ़ करे छॾींदो आहे। रब उन खे मयार बि न ॾींदो आहे। तूं असां त इमामुल अंबिया, ख़ातमुल अंबिया, नबीउल अंबिया हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा अहमद मुजतबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा उम्मती आहियूं। का मामूली पैगंबर जा उम्मती न आहियूं, ओ उन मिठे मुहम्मद करीम जा उम्मती आहियूं जंहिंखे रब्बे काइनात 1,24,000 नबियनि जो बि सरदार बनायो आहे। उन रहमत वारे साईं जा उम्मती आहियूं। पैगंबर पाक जो गुनाहगार उम्मती हुजे, रमज़ानुल मुबारक जो महीनो हुजे, अल्लाह जो घर मस्जिद हुजे, उन्हीअ में अची करे अखियुनि मां पाणी वहाए ग़लतीअ जो एतिराफ़ करे रोए, रब उन्हीअ खे माफ़ न करे थिए ई नथो सघे। हदीस पाक में अचे थो, हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम जी दौरे नबूवत आहे। मुल्क जे अंदरि कात आयो आहे, कॾहिं कॾहिं गुनाहगारनि जी नहूसत जे करे अल्लाह जो अज़ाब ईंदो आहे, पोइ सुकनि सां गॾु सावा बि सड़ंदा आहिनि। त हज़रत मूसा कलीमुल्लाह जे दौरे नबूवत में मुल्क जे अंदरि कहत आयो, ॾुकार आयो, आसमान खां बरसाति बंदि थी वई। तव्हां असांजी मिज़ाज आहे, हिक ॿिए ते आंगुर खणंदा हूं पर पाण ॾे न ॾियारींदा हूं, त मुंहिंजे अंदरि कहिड़ो ऐब आहे, मुंहिंजे अंदरि कहिड़ी ग़लती आहे। हालांकि थियणु ईअं खपे त पंहिंजो एहतिसाब कजे, पंहिंजो मुआज़बो कजे। बहरहाल हज़रत मूसा कलीमुल्लाह जे दौरे नबूवत में हदीस पाक में अचे थो, कहत आयो आहे, आसमान खां बरसाति जो वरसणु वसी वियो आहे। क़ौम हज़रत मूसा कलीमुल्लाह जे ख़िदमत में आई आहे, अची करे अर्ज़ था कनि, साईं तूं वक़्त जो नबी आहे, महिरबानी कर हथु लाखण, असांखे उमेदु आहे तूं अल्लाह जी दरबार में हथु खणंदे रब तुंहिंजा हथ ख़ाली वापसि न कंदो। हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम क़ौम खे घुरायो आहे, सलात इस्तिस्का जो एतमाम थो थिए। तक़रीबन 40,000 माण्हुनि जो मजमू आहे, मैदान ते बीही करे अल्लाह खे अर्ज़ था कनि, या अल्लाह तूं रहमान भी आहीं, तूं रहीम भी आहीं, तूं सत्तार भी आहीं, तूं मेहरबान भी आहीं। ओ मुंहिंजा अल्लाह मुंहिंजी उम्मत ते रहम कर, रहमत वारो मींहुं वसा। मुसलमानों मालूम थियो तो घुरबो अल्लाह खां, छो त दाता सिर्फ़ अल्लाह हुआ। केरा को मूसा कलीमुल्लाह वटि आई आहे। हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम ईअं नथो फरमाए त देरि नथो कयां, हाणे जे हाणे थो वसायां, न न, क़ौम खे वठी करे चवे थो दुआ मां थो घुरां, आमीन तव्हां कयो, अल्लाह मींहुं अल्लाह वसाईंदो। दुआ मां थो घुरां, आमीन तव्हां चओ, मींहुं अल्लाह वसाईंदो। अॼु दुनिया जे अंदरि पागल माण्हू, को थो चवे भेज भिटाई, को थो चवे भेज दस्तगीर, को थो चवे साईं भेज पागारा, पर क़ुरान थो फरमाए त मींहुं अल्लाह वसाईंदो आहे, ॿियो कोई न वसाईंदो आहे। मींहुं उन्हीअ जे दस्ते कुदरत में आहे। फरमाए थो, व अंज़ल मिनस समा
समाई मां आसमानन का मींह के वसाइण वारो अल्लाह हुआ, दाता अल्लाह हुआ। हज़रत मूसा अलैहिस्सलात वस्सलाम दुआ घुरिया, अल्लाह पाक जे तरफ़ां जवाब आयो आहे, मूसा जी मुंहिंजा रब करीम, ए मूसा तुंहिंजे इन क़ौम में हिकिड़ो नाफ़रमाना जंहिं सॼी ज़िंदगी मुंहिंजी नाफ़रमानी कई आहे, उन हिकिड़े मनूस जे नूस जे करे पूरी क़ौम खे अदाब में मुब्तला कयो अथमि। हाणे जेसीं ताईं इहो इन मजमे मां जुदा न थींदो, एसीं ताईं तव्हांजी दुआ क़बूल न थींदी, आसमान खां मींहुं न ईंदो। हदीस पाक में अचे थो, हज़रत मूसा कलीमुल्लाह ऐलान कयो आहे त मजमे जे अंदरि हिकिड़ो गुनाहगार आहे जंहिं ज़िंदगी रब जी नाफ़रमानी कई आहे, उन्हीअ जे नहूसत जे करे क़ौम अल्लाह जे अज़ाब में गिरफ़्तार आहे। इन जे करे उहो मजमे मां जुदा थी बीहे ताकि अल्लाह असांजी दुआ क़बूल करे ऐं आसमान खां बरसात वसे। मुसलमानों अंदाज़ो लगायो, हदीस पाक में अचे तो वो गुनाहगार जंहिं सफ़ में बीठो आहे, जाते बीठो आहे हथ बि नथो खणे, ख़ौफ़ जे करे मथां हथ खणा मूंखे सुञाणनि, मुंहिंजे मथां हमिलो कनि, आवाज़ बुलंद अल्लाह अल्लाह बि नथो करे दिल में, छो त सीननि जा राज़ ॼाणण वारो अल्लाह अथव। मजबूरनि जो बेवसनि जो मददगार अल्लाह अथव। लिखियो पियो आहे क़ुरान पाक में, फरमाए थो अम्मन युजीबुल मुज़्तर्र इज़ा दाअ। क़ुरान तो फरमाए जे मजबूरनि जी मदद अल्लाह न करे त ॿियो केरु आहे जेको हिननि जी मदद करे। उते बीही करे अल्लाह खे अर्ज़ थो करे, अखियुनि मां पाणी बि वहाए थो, मुंहिंजा अल्लाह बराबर गुनाहगार आहियां, मेरो आहियां, गंदो आहियां, पर तुंहिंजो बानो आहियां। ओ मुंहिंजा अल्लाह हिन वक़्त ताईं मूंखे ढकियो अथई, तुंहिंजो नालो सत्तार आहे, मूंखे ढक। ओ मुंहिंजा अल्लाह मुंहिंजो ऐब ज़ाहिर न करे, 40,000 माण्हुनि जो मजमो आहे, हिननि जे आॾो मूंखे रुसवा न कर, मां तुंहिंजो बानो आहियां। ओ मुंहिंजा अल्लाह जे मां हाणे मजमे मां जुदा थींदुमि, हे 40,000 माण्हू न मालूम मुंहिंजो छा शर कंदा, महिरबानी कर रब तूं सत्तार आहीं। ओ मुंहिंजा अल्लाह मूंखे माफ़ कर, सिद्दिक़ दिलि सां तौबा थो कयां, अॼु खां पोइ मुंहिंजा अल्लाह तुंहिंजे हिकु हिकु हुकुम जी तामील कंदो मां, महिरबानी कर रब मुंहिंजी इज़त ऐं मुंहिंजी लज जो ख़्यालु कर, मुंहिंजा अल्लाह मुंहिंजो पर्दो रख, मुंहिंजो पर्दो चाक न कर। हदीस पाक में अचे थो, अञा गुनाहगार जुदा ई न थियो आहे, आसमान खां बरसात चालू थी वई। दुआ आमीन आमीन करण जो नालो न आहे, दुआ दिल जे दर्द जो नालो आहे, दुआ दिल जे अल्लाह जे तरफ़ मुतवजे करण जो नालो आहे। जॾहिं बाने जी दिल अल्लाह जे तरफ़ मुतवजे थींदी आहे, ख़ुदा जी ज़ात जो कसम आहे, अल्लाह जे रहमत जो समुंड उथली पवंदो आहे। क़ौम अजब में पइजी वई, हज़रत मूसा कलीमुल्लाह बि अजब में आहे, अल्लाह खे अर्ज़ थो करे, मुंहिंजा मौला हाणे तव्हांजो बयानात जेसीं ताईं गुनाहगारियो ना फरमान जुदा न थींदो, एसीं ताईं मींहुं न ईंदो। हे त जुदा ई न थियो आहे, बरसात चालू थी वई आहे, हिन में कहिड़ी हिकमत आहे। अल्लाह पाक फरमायो, ओ मूसा जंहिंजे करे न पियो वसायां, हाणे उन्हीअ जे सदके थो वसायां। जंहिंजे करे न पियो वसायां, हाणे उन्हीअ जे सदके थो वसायां। या अल्लाह मजमे मां त को जुदा बि न थियो, कंहिंखे आदि कंदे बि न ॾिठोसीं, कंहिंखे तुंहिंजे दरबार में हथड़ा खणंदे बि न ॾिठोसीं। आख़िर कहिड़ो अमल कयईं जो तोखे अहिड़ो वणी वियो, जो पहिरियां उन्हीअ जे करे पूरी क़ौम खे अज़ाब में मुब्तला कई, हाणे वरी उन्हीअ जे सदके तो असाईं, हाणे वरी उहो तुंहिंजो मुक़रब बणिजी वियो। अल्लाह पाक फरमायो, हा इन्हीअ गुनाहगार अहिड़ी इलाहदारी सां मां रब खे सॾियो आहे, अहिड़ी इलाहदारी सां मूंखे सॾियो अथई, अहिड़ी आदी कई अथई, अहिड़ी नेदारी कई अथई, जो हिन पंहिंजे मग़फ़िरत जे लाइ दुआ घुरी आहे, पर जे काइनात जे गुनाहगारनि जे लाइ हथड़ा खणे हा त दुनिया जे गुनाहगारनि खे माफ़ करे छॾियां।
हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम अर्ज़ तो करे, ओ मुंहिंजा अल्लाह, मां तुंहिंजो नबी आहियां, वक़्त जो नबी उम्मत जो रूहानी अबो हूंदो आहे, इहो नाफ़रमान बि मुंहिंजो रूहानी बचियो आहे, कम अज़ कम मूंखे त ॿुधायो केरु आहे। अल्लाह पाक फरमायो, मूसा अजीब ॻाल्हि थो करीं, जॾहिं नाफ़रमान हो, गुनाहगार हो त ढकियो मां, त जॾहिं तौबा कई अथई त हाणे कीअं ज़ाहिर कयां? मूसा बराबरि तूं नबी आहीं, नबी उम्मत जो रूहानी अबो हूंदो आहे, पर मां अल्लाह जी रहमत इहो बि गवारा नथी करे जो तो पैगंबर खे तुंहिंजे उम्मती जो ऐब ॿुधायां। इन जे करे हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, मन सतरन्नास फसतरहुल्लाह। तव्हां असांजी मिज़ाज आहे, जेसी ताईं कंहिंजो ऐब उघाड़ो न कयूं, एसी ताईं तव्हां असांखे सुकून न मिलंदो आहे, हाज़मो न थींदो आहे। पर काइनात जो नबी मुहम्मद मुस्तफ़ा अहमद मुजतबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तो फरमाए, मन सतरन्नास फसतरहुल्लाह। जेको दुनिया में अल्लाह जे बाननि जा ऐब लिकाईंदो, क़यामत जे ॾींहुं अल्लाह उन्हनि जा ऐब लिकाईंदो। हुज़ूर फरमायो, जेको दुनिया में अल्लाह जे बाननि जे ऐबनि ते पर्दो थो रखे, उन्हनि जा ऐब उघाड़ा नथो करे, अल्लाह इन्हीअ हिकिड़े अमल जे सदके भले केॾो बि गुनाहगार हुजे, पर क़यामत जे ॾींहुं उन्हीअ खे सॾे करे उन्हीअ जे ऐबनि ते पंहिंजी रहमत जी चादर ॾेई समूरनि ऐबनि खे लिकाए उन्हीअ जे माफ़ी जो ऐलान करे छॾींदो। मुस्लमानो, जीअं को अबो इहो न चाहींदो आहे त मुंहिंजे कंहिं फ़र्द जी का शिकायत दुनिया जे अंदरि थिए, ईअं अल्लाह जी ज़ात बि नथी चाहे त मुंहिंजे बाने जो को ऐब दुनिया जे अंदरि ज़ाहिर थिए। दुआ कयो त अल्लाह पाक तव्हां असांखे हिक ॿिए जी ऐब जो ई खां पनाह था फ़रमाए। लिखियो पियो आहे क़ुरान पाक में, फरमाए थो, वैलुल लिकुल्लि हुमज़तिल लुमज़ह। फरमाए थो, वैला वॾी ख़राबी आहे उन्हनि माण्हुनि जे लाइ जेके पसे पुश्त हिक ॿिए जी गिला ग़ीबत कनि था, ऐब जोई कनि था, या साम्हूं कंहिंजी तौहीन कनि था, कंहिं ते तंज़ कनि था, उन्हनि माण्हुनि जे लाइ वैल आहे। वैल छा आहे? वैल जहन्नम जी वादी जो नालो आहे। लिहाज़ा मुस्लमानो, का बि मुस्लमान ते न तंज़ कयो, न वरी का मुस्लमान जी ऐब जोई कयो, छो त मुस्लमान जी तारीफ़ ई पैगंबर इहा कई आहे। फरमाए थो, अल मुस्लिम मन सलिमल मुस्लिमून मिन लिसानिही व यदिही। फरमाए, मुस्लमान उनखे चइबो आहे जो उन्हीअ जे हथ मां बि का मुस्लमान खे ईज़ा न पहुचे, त उन्हीअ जे ज़ुबान मां बि का मुस्लमान खे ईज़ा न पहुचे। तव्हां असांजी हालत इहा आहे जो हिकिड़े मुस्लमान जा हथ ॿिए मुस्लमान जे गिरेबान में आहिनि, ईअं आहे न? मुस्लमान जी गोली मुस्लमान जे सीने ते थी हले, मुस्लमान जे ज़ुबान तां मुस्लमान जी इज़त आबरू पामाल थी थिए, मुस्लमान जे ज़ुबान तां मुस्लमान जी गिला ग़ीबत थी थिए। सुणे नबी फरमायो, इहो मुस्लमान न आहे, मुस्लमान उनखे चइबो आहे जो न उन्हीअ जे ज़ुबान मां कंहिंखे ईज़ा पहुचे, न उन्हीअ जे हथ मां का ॿिए मुस्लमान खे ईज़ा पहुचे। दुआ कयो त अल्लाह पाक तव्हां असांखे हक़ीक़ी मुस्लमान बनाए। त अर्ज़ पे कयूं मुस्लमानो, हे मग़फ़िरत जो महीनो आहे, रहमत जो महीनो आहे, पंहिंजे गुनाहनि खे बख़्शिरायो, अल्लाह जे दरबार में अची करे गुनाहनि जो इस्तेज़ार करे रब खां माफ़ी घुरो। तव्हांजे अल्लाह जे दरबार में अचण जी देरि थींदी, रब जे तरफ़ां माफ़ी में देरि न थींदी, छो त अल्लाह जी रहमत तमामु वसी आहे, तमामु कुशादी आहे। हदीस पाक में अचे थो, हिकिड़ो किफ़िल नामी शख़्स हो, वॾो गुनाहगार हो, वॾो नाफ़रमान हो, वॾो अयाश क़िस्म जो माण्हू हो। हिकु दफ़े कंहिं औरत सां उन जा मामलात तय थिया,
उहा औरत नेक हुई पर हालात जे मजबूरी जे करे हिन वटि आई। ऐं उन टाइम ते उहा जेका औरत हुई ख़ौफ़ ख़ुदा जे करे उनजी जान हले पई, जिस्म ते कप कपी तारी थी वई। हिन उनखे चयो त तूं रज़ा ख़ुशी सां इहा मामिलो तय थियो आहे, जेका तो दौलत चई मूं मांगी मां ॾिनी थमाए, उनजे बावजूद तूं थड़की छो थी, ॾकी छो थी? चवे थी किफ़िल अलाह गवाह मां आदि औरत न आहियां, मां मजबूरी जे करे इहो क़दम खयो आहे, पर पोइ बि ख़ौफ़ ख़ुदा जे करे ॾिजां थी। हे अहिड़ो जुर्म आहे, मुमकिन आहे मता अलाह जो अज़ाब हाणे जो हाणे न किरे। हदीस पाक में अचे थो इन्हीअ औरत जे इन्हनि जुमलनि में अलाह ते जल जलालू उन्हीअ ज़ालिम जी हिदायत रखी छॾी हुई। फ़ौरन उतां उथियो, ख़ौफ़ ख़ुदा उनजे मथां तारी थी वियो, अलाह खे सॾे बि थो, रोए बि थो, मुंहिंजा अलाह जेके बि गुनाह कया अथमि मूंखे माफ़ कर, ओ मुंहिंजा अलाह मूंखे माफ़ कर। या अलाह जे मुझे माफ़ करण जे करे तुंहिंजे शान में कमी अचे त मूंखे माफ़ न कर, पर जे मुझे माफ़ करण जे करे तुंहिंजे शान में कमी नथी अचे त मूंखे माफ़ कर। ओ मुंहिंजा अलाह या मूंखे पंहिंजे दर खां सवाइ को दर ॿुधा जिते वञी करे रुआं, जिते वञी करे पंहिंजो गुनाह बख़्शरायां। ईअं रुअंदो रहियो आहे, रुअंदो रहियो आहे, रुअंदो रहियो आहे। ज़िंदगी जी बि आख़िरी राति हुई, दम परवाज़ थी वियो आहे, वफ़ात थी वई आहे। सुबुह ते माण्हू त सुञाणींदा हुआ माण्हुनि जी त मिज़ाज आहे, जहिड़ो त छा पर मैयत खे बि माफ़ न आहिनि कंदा। सभिनी चयो अदा इहो ज़ानी क़िस्म जो माण्हू हो, इहो फ़ाहिश क़िस्म जो माण्हू हो, इन जी निमाज़ जनाज़ा में बि शिरकत न कंदासीं। ग़ालिबन उहो बि हज़रत मूसा कलीमुल्लाह जे दौर जो माण्हू आहे। अल्लाह पाक पंहिंजे बाने जी तर्जमानी कंदे सनद पेश हिकिड़ी रिवायत में अचे थो अल्लाह पाक उन जे पेशानी ते लिखायो, ॿी रिवायत में अचे थो अल्लाह पाक उन जे घर जे दरवाज़े ते ग़ैबी तरीक़े सां लिखाए आम माण्हुनि जी ज़ुबान खे लगाम ॾिनो। फरमाई क़द ग़फ़र अल्लाहु लिल किफ़िल, क़द ग़फ़र अल्लाहु लिल किफ़िल। अल्लाह फरमायो ओ दुनिया वारा ओ किफ़िल जे बारे में लब कुशाई न कयो। हे मुंहिंजो ऐं मुंहिंजे बाने जो दरमियान में मामिलो आहे, मां रब माफ़ करे छॾियो तमामु। बाक़ी रहियो हुनजे निमाज़ जनाज़ा जो मामिलो, सो हे बख़्शो बख़्शायो आहे, न सिर्फ़ु माफ़ कयो थमाद बल्कि मनसब विलायत बि अता कई थमाद। हाणे एॾो पाक बणिजी चुको आहे, एॾो साफ़ बणिजी चुको आहे जो तव्हां जा को हिन जे जनाज़े में अगरि शिरकत कंदो त हिन जे सदके उन्हीअ खे बि माफ़ करे छॾींदुमि। जंहिंजे निमाज़ जनाज़ा में शिरकत खे ऐब पिया सम्झनि, ख़ुदा जी ज़ात जो कसम आहे रिवायतनि में अचे पियो हज़ारनि जे तादाद में माण्हू आया, हाणे उन्हीअ जे जनाज़े में शिरकत खे एज़ाज़ पिया सम्झनि। त मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो ऐं मुस्लमान भाइरो, इन जे करे अल्लाह पाक फरमाए थो क़ुरान पाक में, फरमाए थो फलयज़कू कलीलन वलयबकू कसीरा। फरमाए थो दुनिया जे अंदरि थोरो खिलंदा कयो, घणो रुअंदा कयो, छो त रुअण अल्लाह खे पसंदि आहे। मसनूई रुअण न, ख़ौफ़ ख़ुदा जे करे जेको रुअण अचे, बाक़ी जो ईअं आम तसन्नो हूंदो आहे उहो न, ख़ौफ़ ख़ुदा जे करे। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, फरमाई जेको बानो ख़ौफ़ ख़ुदा जे करे रुए थो, अल्लाह पाक उन्हीअ जे मथां जन्नत वाजिबु करे थो छॾे। हाणे इन्हीअ जो जहन्नम में वञणु ईअं मुश्किल ऐं मुहाल आहे जीअं थणनि मां ॾुधल खीर
उन्हीअ जो वरी वापसि थणनि में वञणु मुश्किल आहे। ईअं ख़ौफ़ ख़ुदा जे करे रुअण वारे जो जहन्नम में वञणु मुश्किल आहे। इन करे फरमाई फलयज़कू क़लीलन वलयबकू कसीरा। फरमाई दुनिया जे अंदरि थोरो खिलंदा कयो, घणो रुअंदा कयो। जेके हित रुना उहे उत खिलंदा, जेके हित खिलिया उहे उत रुअंदा। तंहिंजे करे रब हे मौक़ो ॾिनो अथव, रोई पंहिंजे रब खे राज़ी कयो, रोई पंहिंजे रब खे राज़ी कयो, पंहिंजूं ख़ताऊं माफ़ु करायो। हिन महीने जे अंदरि अलाह जे रहमत जो ईअं सम्झो त वॾो फुड़ो मींहुं वसंदो आहे पियो। लिहाज़ा हे मौक़ो अथव, मुमकिन आहे मता वरी ज़िंदगी में रमज़ान न मिले, वरी मौत अची वञे, वरी हे नसीब बि न थिए। हो वॾो महिरबान आहे, वॾो महिरबान आहे। हदीस पाक में अचे थो, पैगंबर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दौरे नबूवत आहे। मता कंहिंजे ज़हन में ख़्यालु हुजे छो त आम तरह ते नकली पीरनि ऐं जाली मुलनि या फ़िदा आम करे छॾी आहे त बाबा तव्हां त गुनाहगार आहियो, तव्हांजी कीअं ॿुधंदो, तव्हांजी कीअं क़बूल कंदो। तव्हांखे का न का पीर वटि वञिणो पवंदो, का न का मुले जो पेट भरणो पवंदो, कंहिंखे न कंहिंखे को ढगो को ढोर ॾियणो पवंदो, पोइ उहो तव्हांजा गुनाह बख़्शराईंदो। बाक़ी तव्हां ख़ुदा जे दर ते बीहण जे क़ाबिल न आहियो। हालांकि अलाह तो फरमाए, जहिड़ी तरह मां नेकोकारनि जी ॿुधंदो आहियां, अहिड़ी तरह मां गुनाहगारनि जी बि ॿुधंदो आहियां। नेक बि मुंहिंजो बंदो आहे त गुनाहगार बि मुंहिंजो बंदो आहे। जंहिंखे पैदा कयो अथमि उन खे ॿिए जे दर जो मुहताज न कयो अथमि। हदीस पाक में अचे थो, अबुल समरकंदी रहमतुल्लाह अलैह पंहिंजे किताब तंबीहुल गाफ़िलीन में अजीब किस्सो लिखियो आहे। हज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे दौरे नबूवत में हिकिड़ो गुनाहगार आहे, पैगंबर पाक जी ख़िदमत में आयो आहे, रुए तो पियो ज़ारो कतार। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अर्ज़ थो करे, या रसूल अल्लाह कुर्बान वञा, वॾो गुनाहगार आहियां, वॾो बदकार आहियां, वॾो गुनाह थियो आहे, छा मूंखे बि माफ़ी मिली सघे थी? हुज़ूर फरमायो, ओ अल्लाह जो रहम तमामु वॾो आहे ऐं मूंखे बि अल्लाह पाक काइनात जे लाइ रहमत बनाए करे मोकिलियो आहे। चई साईं बराबरि, पर मुंहिंजो गुनाह तमामु वॾो आहे। पाण फरमायूं, छा तुंहिंजो गुनाह आसमाननि खां वॾो आहे? चई हा साईं, मुंहिंजो गुनाह आसमाननि खां बि वॾो आहे। ॿुधो गुनाहगारो, साईं जन फरमायो, छा भला तुंहिंजो गुनाह 7 ज़मीननि खां बि वॾो आहे? चई साईं हा, मुंहिंजो गुनाह 7 ज़मीननि खां बि वॾो आहे। पाण फरमायूं, भला बयान त कर। चई साईं, मां हिकिड़े क़ब्रिस्तान जे किनारे ते रहंदो हुउमि। माण्हू मैयतनि खे दफ़नाइण जे लाइ ईंदा हुआ, जेको ताज़ो लाश दफ़नाए वेंदा हुआ, उन जी क़बर खे खोले करे उन जे कफ़न खे लाहे करे उन मैयत खे उघाड़ो ते छॾे वरी मिटी में लटे उहो कफ़न खणी बाज़ार में खपाए उन ते मां गुज़ारो कंदो हुउमि। इहो मुंहिंजो अमल हो। अचानक हिकिड़े ॾींहुं हिकिड़ी क़बर खोलियमि, नओं लाश पूरियल हो। उहो कुदरतन इतफ़ाक़न हिकु न्याणी जो लाश हो। वॾी हसीन हुई, वॾी ख़ूबसूरत हुई। शैतान मुंहिंजे मथां सवार थी वियो, मूंखां वॾो ग़लति कमु कराए विधईं। साईं हाणे मुंहिंजी ज़िंदगी जंजाल थी वई आहे, सुकून मुंहिंजो हराम थी वियो आहे। साईं मां ज़िंदो मुर्दो घुमंदो थो वतां। अञा अखि लॻे थी, न्याणी गिरेबान मां पकिड़े करे चवे थी, ज़ालिम तोखे मुंहिंजे इज़त जो पलांद ॾियणो पवंदो। हदीस पाक में अचे थो, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, ज़ालिम बराबरि तुंहिंजो गुनाह 7 आसमाननि खां बि वॾो आहे, 7 ज़मीननि खां बि वॾो आहे। जल्दी कर, मुंहिंजे मजलिस मां निकिर, मता अलाह जो ग़ज़ब न अचे। हाणे इहो गुनाहगार हज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी दरबार मां बि ना उमेद थी करे उथियो आहे।
पर ख़ौफ़ खुदा दिल ते तारिया जंगलात जो रुख कयो थई रुए भी थो रब खे भी सॾे थो। छा इन खां वधीक भी को वॾो जुर्म थी सघे थो? पर अल्लाह जो रहमत तमामु वॾो अथव। जंगलात में हलियो वियो अल्लाह खे सॾे थो, मुंहिंजा अल्लाह बराबरि बदकार आहियां, गुनाहगार आहियां, मुंहिंजो हे जुर्म क़ाबिल माफ़ी न आहे, पर तुंहिंजे रहमत खां पोइ बि नाउमेद न आहियां। या अल्लाह तुंहिंजे पैगंबर जे दरबार मां बि मायूस थी करे आयो आहियां, पर तूं मालिक आं, तूं ख़ालिक आं, तूं रहमान आं, तूं रहीम आं। अल्लाह तोखां दवा ॿियो को दर ई कोन्हे को। मूंखे माफ़ कर ओ मुंहिंजा अल्लाह, मूंखे माफ़ कर ओ मुंहिंजा अल्लाह, मूंखे माफ़ कर। हदीस पाक में अचे थो ईअं रुअंदे 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 उन जी वफ़ात थी वई आहे। रुअंदे रुअंदे उनजी वफ़ात थी वई आहे, दम परवाज़ थी वियो आहे। रब उन जी तौबा क़बूल करे छॾी आहे। न सिर्फ़ु माफ़ कयो अथई बल्कि इन जे रुअण जे सदके अल्लाह उन खे मनसब विलायत बि अता करे छॾियो आहे। होरा अल्लाह पाक पैगंबर पाक ने मयार थो मोकिले, जिब्राइल जी रब्बे जलील, जिब्राइल जल्दी कर क़ुरान खणी वञ, मुंहिंजे पाक नबी मोहम्मद अरबी ताईं वञी करे पहुचा त दुनिया खे मुंहिंजो पाक नबी मोहम्मद अरबी ॿुधाए त गुनाहगार केॾो बि वॾो गुनाहगार हुजे पर मां अल्लाह जो रहम अञा बि वॾो आहे। रब मयार मोकिली पैगंबर पाक ॾे, फरमाई सुहिणा नबी मुंहिंजो गुनाहगार बानो रुअंदो आयो, उन खे परचाई त कोन पर रांदई दड़कारे करे नाउमेद करे उन खे उथारे छॾी। इहो तुंहिंजे शायाने शान जे लाइक़ न हो। हुज़ूर हाणे क़यामत ताईं अचण वारे गुनाहगारनि जे लाइ मां अल्लाह हिकिड़े रिलीफ जो ऐलान थो कयां, हिकिड़े पैकेज जो ऐलान थो कयां। उन्हनि खे मां अल्लाह जे तरफ़ां इहो रिलीफ ॾे, इहो पैगाम ॾे। साईं कहिड़ो? फरमाई कुल या इबादी अल्लज़ीन असरफू अला अनफुसिहिम। ए पैगंबर ऐलान कर, सॾे करे उम्मत खे, मुंहिंजे बाननि खे मां अल्लाह जो पैगाम ॾे। या इबादी अल्लज़ीन, ओ मुंहिंजा बानो। साईं कहिड़ा बाना? बाना त सभु तुंहिंजा आहिनि। निमाज़ी, ताजिद गुज़ार, रोज़ेदार, दाढ़ी पटके वारा। फरमाईन न अल्लज़ीन असरफू अला अनफुसिहिम, उहे मुंहिंजा हे पैगाम उन्हनि जे लाइ आहे। नेक त उहो ई नेक आहे, हे गुनाहगारनि जे लाइ आहे, उन्हनि बाननि जे लाइ आहे जेके पंहिंजे नफ़्सनि ते ज़ुल्म करे चुका, जंहिंजे हथां क़त्ल थिया आहिनि, जंहिंजे हथां ज़ुल्म थिया आहिनि, ओ जंहिंजे हथां ज़िनाऊं थियूं आहिनि, जंहिंजे हथां गुनाह थिया आहिनि, जराइम थिया आहिनि। हे पैगाम उन्हनि जे लाइ आहे, हे रिलीफ उन्हनि जे लाइ आहे। फरमाए थो ला तक़नतू मिर रहमतिल्लाह, ओ दुनिया वारो अल्लाह जी रहमत का नाउमेद न थियो। तव्हांजा गुनाह भले जबल उहद खां बि वॾा हुजनि, आसमाननि खां बि वॾा हुजनि, 7 ज़मीननि खां बि वॾा हुजनि, पर अरश वारो साईं थो फरमाए मुंहिंजो राम अञा बि वॾो आहे। इन्नल्लाह यग़फिरु ज़ुनूब जमीआ, गुनाहगार जॾहिं मुंहिंजे दरवाज़े ते ईंदो, अखियुनि मां पाणी वहाईंदो, क़ुरान थो फरमाए अल्लाह उन जे ज़िंदगी जा सभई गुनाह माफ़ थो करे छॾे। साईं छा जे करे? फरमाई इन जे करे जो इन्नहू हुवल गफूरुर रहीम, छो त हो गफूर बि आहे, हो रहीम बि आहे। हदीस पाक में अचे थो जॾहिं हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम कारून खे अदायगी ज़कात जो पैगाम ॾिनो, अल्लाह तो ज़कात खे फ़र्ज़ कयो आहे, हाणे ज़कात अदा कर। कारून हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम खे चवणु लॻो इन्नमा ऊतीतुहु अला इल्मिन, मूसा त मां महिनत कई आहे,
मां पंहिंजे इल्म जे ज़रिए सां हुनुर जे ज़रिए सां दौलत कठे कई आहे, मां छो ज़कात ॾियां? उल्टो ज़कात त न ॾिनई पर हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम जे मथां ज़िना जो मनसूबो जोड़ियईं, ज़िना जे इल्ज़ाम जो मनसूबो ठाहियईं। हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम अगई जलाली पैगंबर हो, अल्लाह जे हुज़ूर में दुआ घुरियो, मुंहिंजा अल्लाह हिन ज़ालिम ज़कात त न ॾिनी, हालांकि फ़र्ज़ त तो कई हुई, मां त तुंहिंजो पैगाम खणी पुॼायो मांसि, उल्टो मुंहिंजी इज़त खे दाग़दार बनाइण जे लाइ, मुंहिंजे मथां ज़िना जे इल्ज़ाम हणण जे लाइ मनसूबो जोड़ियो अथई। मुंहिंजा अल्लाह हाणे जो हाणे ज़मीन खे फाड़े इन खे ज़मीन जे अंदरि गिहाए छॾ। हदीस पाक कुरान पाक जे अंदरि अचे थो फ़ख़सफ़ना बिही व बिदारिहिल अर्द, अल्लाह मूसा कलीमुल्लाह जी दुआ खे क़बूल कयो, ज़मीन फाटी वई, रब दौलत सुदोनीअ खे ज़मीन जे अंदरि गिहाए छॾियो। जॾहिं हेठि वञणु लॻो, निड़ीअ ताईं जॾहिं हेठि ज़मीन जे अंदरि वियो आहे, रिवायतनि में अचे थो हज़रत मूसा कलीमुल्लाह खे सॾे पियो, ओ मूसा मां तौबा कई, मूंखे माफ़ कर, ओ मूसा मां तौबा कई, मूंखे माफ़ कर। हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो हाणे माफ़ी न मिलंदई, रड़ियूं कंदो रहियो, तड़पंदो रहियो, पर हज़रत मूसा अलैहिस्सलाम उनखे माफ़ी न ॾिनी। जॾहिं ज़मीन जे अंदरि गिजी वियो, तॾहिं अल्लाह पाक जे तरफ़ां हज़रत मूसा अलैहिस्सलाम ॾे मयार आई। रब फरमायो मूसा जी, मुंहिंजा रब करीम फरमाई मूसा मुंहिंजो बानो तोखे सॾींदो रहियो पर तोखे रहम न आयो। मूंखे कसम आहे पंहिंजे किबरियाई जो, जे हिकु दफ़ो बि कारून मूंखे सॾे हा त मां माफ़ करे छॾियां था, जे हिकु दफ़ो बि मूंखे सॾे हा त मां नजात ॾेई छॾियां था। अहिड़े महिरबान रब खे छॾे करे, अहिड़े महिरबान रब खे छॾे करे के माण्हू घोड़नि खे बाहूं था ॿधनि, के लकड़ियुनि खे बाहूं था ॿधनि, के कब्रनि जा सजदा था कनि। हज़रत जुनैद बगदादी रहमतुल्लाह अलैह जे मुतालिक़ अचे थो, उन वटि हिकिड़ी औरत आई आहे, सफ़ेद बुरके जे अंदरि मलबूस आहे, अची करे अर्ज़ थी करे जुनैद जी अम्मा, जुनैद फलां तुंहिंजो जेको मुरीद आहे मां उन्हीअ जी घरवारी आहियां, उन्हीअ जी शिकायत खणी आई आहियां, उहो ॿी शादी थो करे, उन्हीअ खे मना कर त ॿी शादी न करे। हज़रत जुनैद फरमायो मां अल्लाह जो वली आहियां, मां अल्लाह जो नेक बानो आहियां, अम्मा मुड़ुस खे अल्लाह चइनि शादियुनि जो इख़्तियार ॾिनो आहे, जेको इख़्तियार बाने खे अल्लाह ॾिनो आहे उहो जुनैद कीअं थो खसे सघे। किताबनि में अचे थो माई चंद मिंट वेही करे हज़रत जुनैद खां मायूस थी करे आख़िर में हज़रत जुनैद खे चवे थी, जुनैद जेकॾहिं शरीयत मुहम्मदी जे अंदरि पंहिंजो चेहरो ॾेखारणु जाइज़ हुजे हा त मां पंहिंजो चेहरो तोखे ॾेखारियां हा त अल्लाह मूंखे केॾो हसीन बनायो आहे, केॾो जमील बनायो आहे। जे तूं मुंहिंजो चेहरो ॾिसी हा त तूं बि इहा फ़तवा ॾी हा त मूं जहिड़ी हसीन, मूं जहिड़ी नेक, मूं जहिड़ी जमील औरत जंहिंखे रब ॾिए उनखे ॿी का औरत सां शादी जे तसवर जी बि इजाज़त न आहे। बसि ईअं माई जे इन जुमिले चवण जी देरि हुई, किताबनि में अचे थो हज़रत जुनैद बेहोश थी करे किरी पियो। काफ़ी देर खां बाद में होश में आयो, मुरीद अजब में पइजी विया, हैरत में पइजी विया, साईं छा थियो? माई त तव्हांखे अहिड़ी क़िस्म जी का ॻाल्हि न कई जंहिंजे करे तव्हां बेहोश थी वियो। हर माण्हू जो ज़हन पंहिंजो पंहिंजो आहे, हर को पंहिंजे ज़हन सां सोचींदो आहे, ईअं न साईं, हर माण्हू जो ज़हन पंहिंजो आहे। मुरीदनि जो ज़हन पंहिंजो हो पर मुर्शिद जो ज़हन पंहिंजो हो, उन्हनि जी नज़र ॿिए पासे, मुर्शिद जी नज़र ॿिए पासे। हज़रत जुनैद फरमायो माई जंहिं वक़्तु मूंखे चयो जुनैद जे शरीयत मुहम्मदी में
पंहिंजो चेहरो अजनबी मर्द खे ॾेखारणु जाइज़ हुजे हा त मां पंहिंजो चेहरो तोखे ॾेखारियां हा। रब मूंखे एॾो हसीन बनायो आहे जो तूं बि फतवा ॾीं हा, फ़ैसिलो करी हा त मूं जहिड़ी हसीन औरत जंहिंखे रब अता करे उन खे ॿी औरत ॾे निहारण जी बि इजाज़त कोन्हे का। हज़रत जुनैद फरमायो उन वक़्तु मुंहिंजे साम्हूं मुंहिंजे पाक नबी मुहम्मद अरबी अलैहिस्सलातु वस्सलाम जो फरमान आयो जंहिं में काइनात जो नबी थो फरमाई रब्बे करीम जहिड़ो जंहिंजो मबूद हुजे, रब्बे करीम जहिड़ो जंहिंजो मबूद हुजे उन्हीअ खे बेदर ते वॼाइण जी इजाज़त कान्हे का, बेदर ॾे निहारण जी, बेदर जे तस्वर जी बि इजाज़त कान्हे का। हज़रत जुनैद फरमायो उहा हदीस मुंहिंजे साम्हूं आई, मां जो बराबरि जंहिंजो मबूद मुश्किल कुशा रब्बे काइनात जहिड़ो हुजे उन खे बेदर ॾे वॼाइण जी इजाज़त कोन्हे। भला अल्लाह वटि कहिड़ी शइ जी कमी आहे जंहिंजो राम सभ खां उत्तम ई आला, जंहिंजा ख़ज़ाना सभ खां आला, ख़ुदा वटि कंहिं शइ जी कमी कोन्हे का। जॾहिं हर बाने जे सवाल खे पूरे करण जे लाइ 24 कलाक उन जी ज़ात तयारु आहे त पोइ ॿिए दरवाज़े ते वञण जी कहिड़ी ज़रूरत आहे। फरमाए थो क़ुरान पाक जे अंदरि व इम मिन शैइन इल्ला इंदना खज़ाइनु, फरमाए तो हर शइ जा ख़ज़ाना मां अल्लाह वटि आहिनि, सिहत जा ख़ज़ाना बि अल्लाह वटि, औलाद जा ख़ज़ाना बि अल्लाह वटि, माफ़ी जा ख़ज़ाना बि अल्लाह वटि, हर शइ जा ख़ज़ाना अल्लाह वटि आहिनि। फरमाए थो अलैहि सल्लाहु बिअब्दी काफ़, अल्लाह फरमायो छा मां पंहिंजे बाननि जे ज़रूरियात खे पूरे करण जे लाइ काफ़ी न आहियां छा जो मुंहिंजे दर खे छॾे करे ॿियनि दरनि ॾे था वॼाइनि। हुआ कुल्ल यौमिन फी शान, हर ॾींहुं अल्लाह पाक जी रहमत बाने जे इंतज़ार में हूंदी आहे त बानो कहिड़े टाइम ते अचे थो त मां उहो मूंखे सॾे त मां उन जी ज़रूरत खे पूरो आहे। त आकमुल हाकिमीन, बादशाहनि जो बादशाह हुआ, शहनशाह बादशाह हुआ, अलैहि सल्लाहु बेआकमिल हाकिमीन, आहे त हाकिमनि जो बि हाकिम, बादशाहनि जो बि बादशाह, पर पंहिंजे मथां निंड खे बि हराम करे छॾियो अथई। मां त अजब कंदो आहियां उन्हनि माण्हुनि ते जेके अल्लाह जे दर खे छॾे गैरनि जे दरनि ते धिका था खाइनि। ख़ुदा हय क़यूम आहे, ख़ुदा हय क़यूम आहे, ज़िंदा बि आहे त क़ाइम बि आहे। ख़ुदा जे हयात जे करे दुनिया ज़िंदा आहे, ख़ुदा जे क़यूमियत जे करे दुनिया क़ाइम आहे। उन अल्लाह खे सॾे करे उहे अल्लाह जा प्यारा बाना जेके दुनिया छॾे विया उन्हनि जे क़बरनि ते किरिया पिया आहिनि। फरमाए थो अल्लाहु ला इलाहा इल्ला हुवल हय्युल क़य्यूम ला ताख़ुज़ुहु सिनतुन वला नौम। सारी दुनिया खे निंड कराए पर पंहिंजे मथां निंड खे आराम करे छॾियो अथई। निंड त छा पर ऊंघ खां बि पाक आहे, 24 कलाक बाने जे इंतज़ार में आहे। फरमाए थो मुंहिंजा बाना जाते बि हुजी, जहिड़े बि हाल में हुजी। वक़ाल रब्बुकुम उदूनी अस्तजिब लकुम। दुनिया जे कंहिं भोतार सां मुलाक़ात जे लाइ त किरायो करे होॾे वञिणो पवंदो, कंहिं दरगाह ते बि किरायो करे वञिणो पवंदो। हेॾे क़ुरान थो फरमाए
दुनिया वारो तव्हां जो रब थो फरमाए जिते भी हुजो जहिड़े हाल में भी हुजो, कपड़ा नवा हुजनि या पुराणा हुजनि, महल में हुजो या झूपड़ी में हुजो, बेड ते हुजो या पट ते हुजो, मिट्टी ते हुजो, कहिड़े भी हाल में हुजो, काथे भी हुजो, बाना मूंखे सॾण जी देर आहे, जी जी करे जवाब ॾींदोमांइ। जेको भी तुंहिंजो सवाल हूंदो पूरो कंदोमांइ। पाण करीम जन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमाइनि था, रब तो फरमाए लहू अन्न अव्वलकुम व आखिरकुम व इंसकुम व जिन्नकुम कामू फी सईदिन वाहिदिन फसालूनी फआतईतु कुल्ल इंसानिन मसालतहु मा नकज़ मिम्मा इंदी इल्ला कमा यनकुसुल मखीतु इज़ा उदखिलल बहर। फरमाए तो मां वटि एॾा खज़ाना आहिनि, मां एॾो साहिब कुदरत आहियां जो जनाब आदम अलैहिस्सलातु वस्सलाम खां वठी क़यामत ताईं जेके इंसान पैदा थींदा उहे समूरा अचनि, तमामु जिन बि उन्हनि सां गॾिजी करे बीहनि, हिकिड़े मैदान ते बीही करे हर को माण्हू पंहिंजो पंहिंजो सवाल करे, पंहिंजी पंहिंजी ॿोली में करे, सभिनी जा सवाल ॿुधंदुमि बि सम्झंदुमि बि, सभिनी जा मुतालबा पूरा बि कंदुमि, हर शइ जी हर शख़्स जी जेका तमन्ना हूंदी, जेको मुतालबो हूंदो उहो पूरो बि कंदुमि, पर पोइ बि मुंहिंजे खज़ाने में एतिरी खोट ईंदी जीअं सुई समुंड में ॿोड़े करे ॿाहिरि कढ, समुंड जे पाणी में सुई खे ॿोड़े ॿाहिरि कढण सां जेतिरी समुंड में कमी ईंदी, फरमाए तो एतिरी मुंहिंजे खज़ाननि में कमी ईंदी। छो न उन अल्लाह जे दर ते अचिजे, छो न उन अल्लाह खां घुरिजे। दुनिया सारी मोहताज आ, बेपरवाह ज़ात सिर्फ़ अकेले अल्लाह जी आ। फरमाए तो कुरान पाक जे अंदर या अय्युहन्नास अंतुमुल फुकराउ इलल्लाह वल्लाहुल गनीयुल हमीद। फरमाए दो दुनिया जा इंसानो तव्हां सभई मां अल्लाह जा मुताज आहियो। वली नबी गौस कुतुब अब्दाल सब अल्लाह जे दर्जा मोहताज, पर खुदा का जो मोहताज ना है, खुदा बेपरवाह ला युसालु अम्मा यफालु व हुम युसालून। कुरान तो फरमायो बेपरवाह बादशाह मर्ज़ीअ जो मालिक आहे, जीअं वणेसि थी करे उनखां को पुछण वारो आहे ई कोन। तव्हां असांखे पुछण वारो, तव्हां असांखां पुछण वारो अल्लाह आहे, पर अल्लाह जी मर्ज़ी आहे, उनखां को पुछण वारो आहे ई कोन। कंहिंखे हिकिड़ो बचिड़ो ॾेई करे उन अबे अम्मा जी झोली खे ख़ाली करे बि उनजी मर्ज़ी, ईअं आहे न भाउ। कांगे लब कुशई जी जुरत कोने का, कई सिक्की लदा बचड़ा अल्लाह घुराए वरता, सभई सर झुकाए करे चवनि था दा अल्लाह ॾाढो आहे, अल्लाह ॾाढो आहे। उनजे आॾो कंहिंजी मजाल कोने का जो लब कुशाई करे सघे, छो तो हो बेपरवाह बादशाह हुआ। बहरहाल मुंहिंजा दी दोस्तो ई मुसलमान भाइरो, बेपरवाह भी आ पर रहमान भी आ। बेपरवाह एॾो आहे, बेपरवाह एॾो आहे जो नबियनि जा हथ बि ख़ाली वापसि करे त हुनजी मर्ज़ी आहे। उलमा किराम खां तव्हां ॿुधो आहे, आख़िरी ॻाल्हि करे दुआ थो घुरां मुस्लमानो, हज़रत नूह अलैहिस्सलातु वस्सलाम अल्लाह जो नबी आहे, उनजे साम्हूं पुट पाणी में ॿुॾे थो, नूह नबी अल्लाह खे सॾे थो, इन अबनी मिन आली व इन वादकल हक़ व अंत अहकमुल हाकिमीन। अॼु त साईं मुला
हिकिड़ो बकरो वठी करे सॼी कॉलोनी जो ज़िमो खयो वेठो आहे, सभिनी खे बख़्शराईंदुमि, सभिनी खे बचाईंदुमि। पर हेॾे नूह नबी अलाह जो पैगंबर आहे, साम्हूं पुट ॿुॾे थो, अलाह खे सॾे थो, मौला मुंहिंजे पुट जो चेहरो सही न आहे, ॾेई न निहार, मूं ॾे निहार, मां तुंहिंजो नबी आहियां। हिकु ॾींहुं न 950 साल मुंहिंजा अलाह तुंहिंजे तौहीद जा नग़मा ॻाया थमाए, रात भी वाइद कया थमाए, ॾींहुं भी वाइद कया थमाए, तुंहिंजे तौहीद जे करे जिस्म ते पत्थर सटा थमाए, माण्हुनि जूं मीणूं मयारूं सटियूं थमाए। ओ मुंहिंजा अलाह मुंहिंजे बचिड़े ते रहम कर, तुंहिंजो वाइदो आहे तुंहिंजे ख़ानदान खे बचाईंदुमि, हे त मुंहिंजो पुटु आहे। अल्लाह पाक फरमायो इन्नहू लैस मिन आलिका इन्नहू अमलुन गैर सालिह। नू ख़बरदार, बराबर तू मुंहिंजो नबी आहीं, हे तुंहिंजो पुटु आहे, पर हिन जा अमल चङा कोन्हनि के, हे मुशरिक आहे, लिहाज़ा मां हिन खे तुंहिंजे ख़ानदान मां ई कढी छॾियो आहे। वहाल बैनहुमल मौज फकान मिनल मुग़रक़ीन। पैगंबर सॾे थो बीठो, क़ुरान तो फरमाए उन्हीअ जे ॾिसंदे उन्हीअ जे साम्हूं अलाह उन्हीअ जे पुट खे ग़रक़ करे छॾियो। त बेपरवाह एॾो आहे जो नबीअ जी बि न ॿुधई, उन्हीअ जी बि क़बूल न कयई। वरी महिरबान एॾो आहे जो अर्ज़ कयुमि मैयत खे क़ब्र मां कढी करे बदमाशी कई, पर जे रुनो त रब उन्हीअ खे बि माफ़ करे छॾियो। जे बेपरवाह तो बेमिसाल आहे, जे महिरबान आहे त महिरबानी में भी चो बेमिसाल आहे। क़ुरान तो फरमाए लैस कमिस्लिही, अल्लाह जी ज़ात हर सिफ़त में बेमिसाल आहे। दुआ कर त अल्लाह पाक तव्हां सां मिलनी मुसलमाननि खे बाक़ी ज़िंदगी दीनो इस्लाम जे मुताबिक़ गुज़ारण जी तौफ़ीक़ नथी फरमाए। अल्लाह पाक तव्हां सां सभिनी जा रोज़ा क़बूल फरमाए, अल्लाह पाक तव्हां सां सभिनी जी मग़फ़िरत फरमाए। प्यारे हबीब जे सदके तव्हां जा सगीरा कबीरा गुनाह अल्लाह माफ़ फरमाए, बवक़्ते मौत कलम शहादत नसीब फरमाए, क़यामत जे ॾींहुं पैगंबर पाक जी शफ़ात नसीब फरमाए, हुज़ूर पाक जे हथां हौज़े कौसर जो जाम नसीब फरमाए। वाखिर दवाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। रब्बना